नाज़रीन, बुलेटिन में अहम खबर शामिल करे रहिया आहियूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परडेही वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। ऐवान सदर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां सदर आरिफ अलवी हलफ़ वरितो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हलफ़ बरदारी वारी तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी भी मौजूद हुआ। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हलफ़ बरदारी तकरीब में शहीद बेनज़ीर भुट्टो जी भेण सनम भुट्टो भी ख़ुसूसी तौर शिरकत कई। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परडेही वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। ऐवान सदर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां सदर आरिफ अलवी हलफ़ वरितो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हलफ़ बरदारी वारी तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी भी मौजूद हुआ। नाज़रीन, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हलफ़ बरदारी तकरीब में शहीद बेनज़ीर भुट्टो जी भेण सनम भुट्टो भी ख़ुसूसी तौर शिरकत कई आहे।